असां नंढनि चोरनि खे त फांसी ॾेई छॾींदा आहियूं, मगर वॾनि चोरनि खे सलाम कंदा आहियूं। अक़लमंद इंसान कॾहिं बि वेही पंहिंजी तकलीफ़ जो रोअणु नाहे रोअंदो, बल्कि हुन जे मदार में पंहिंजो पाण खे मसरूफ़ रखे छॾींदो आहे। कुझु माण्हू पैदाइशी अज़ीम हूंदा आहिनि, कुझु जदोजहद करे अज़ीम थींदा आहिनि, ऐं किन ते वरी अज़मत मुसलत कई वेंदी आहे। बुज़दिल इंसान मौत अचण खां पहिरीं बि कई बार मरी चुको हूंदो आहे, पर बहादुर इंसान हिकु बार मरंदो आहे। अमल मेवो आहे त लफ़्ज़ हुन जा पन आहिनि। क़िस्मत ग़रीब माण्हुनि ते तवाइफ़ वांगुरु पंहिंजा दरवाज़ा बंदि रखंदी आहे। ज़िंदगी हर इंसान खे अज़ीज़ हूंदी आहे, पर बहादुर इंसान जे लाइ इज़त ज़िंदगीअ खां वधीक अज़ीज़ हूंदी आहे। जंहिंजा दिल माण्हुनि जे ख़ौफ़ खां आज़ादु हूंदा आहिनि, शोहरत ऐं नेकी उन्हनि जे हिस्से में ईंदी आहे। मोहब्बत केॾी ताक़तवर आहे जो हिकु वहशीअ खे इंसान ऐं हिकु इंसान खे हैवान बणाए छॾींदी आहे। नाफ़रमान पुट जो वजूद नांग जे ज़हर खां वधीक ख़तरनाक हूंदो आहे। देव वांगुरु ताक़तवर हुजणु सुठी ॻाल्हि आहे, मगर देव वारी ताक़त इस्तेमालु करणु ज़ुल्म आहे। जुदाई में मोहब्बत जा शोला वधीक भड़कण लॻंदा आहिनि। जंहिं शइ खे संवारे न सघो उन खे बिगाड़ियो बि न। जेकी ऊचाई ते बीहंदा आहिनि उन्हनि खे वधीक तूफ़ाननि ऐं आंधियुनि खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे।